अस्सलाम वालेकुम। वासलाम अदा। अदा तरिमला ॻाल्हायो था? जी जी अदा। मां तव्हां ॾे मोकिली तव्हांजो वीज़ा। अदा इहा हिकु कुराड़ी आहे। जी अदा। जंहिंजी तव्हांखे रिक्वेस्ट करणी हुई। जी हा त पंहिंजो अॼु खां तक़रीबन 80 साल क़बल 10 सालनि जी हुई। स्मगलिंग जो शिकार थी इनखे बांग्लादेश मां पाकिस्तान खपायो वियो। त पोइ अल्लाह तव्हांखे नेकी ॾे। पोइ काफ़ी दर्दनाक कहाणी आहे, वॾी स्टोरी आहे हिनजी। पोइ जॾहिं हिते हिनखे परिणायो पाकिस्तान में जी हे परिणियल आहे, हिनजी शादी थियल आहे ॾोकरी साइड ते। सही। दोस्तमान जलबाणी जो ॻोठु आहे, हुन में हिननि जी शादी थियल आहे। सही। पोइ अल्लाह तव्हांखे नेकी ॾे। मां उते रहंदो हुयुमि ऐं काफ़ी मां जॾहिं को त्योहार वग़ैरह थींदो या को ईद वग़ैरह थींदी या गमी शादी थींदी त काफ़ी हिनखे मां रोईंदे ॾिसंदो हुयुमि। अल्लाहु अकबर। पोइ हिकिड़े ॼाणे मूंखे अंदरि में जज़्बात हिकिड़ो जाॻियो त मां हिनजी हिकु क्लिप वीडियो ठाही त मां सोशल मीडिया ते हिनजी वीडियो लॻाई। सही। उन खां बाद में अल्लाह तव्हांखे नेकी ॾे तक़रीबन 6 खां 7 महीना लॻा हिनखे स्टडी कंदे 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 हाणे आख़िरकार हुनखे असां वारसनि ताईं पुॼी चुका आहियूं। माशाअल्लाह माशाअल्लाह। माना 70-80 साल अॻु में आयल औरत जे तव्हां वारसनि ताईं पहुची विया आहियो। जी जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, असां हुनजे वारसनि ताईं पुॼी चुका आहियूं। ऐं हुनजे वारसनि सां असां हुनजी हिकिड़ी कॉन्फ्रेंस कॉल थी, वीडियो कॉल कराई जी। हुनजे वारसनि सां हुननि सां ॻाल्हायो। हुनजी वालदा त गुज़ारे चुकी आहे हिन वक़्तु। जी बाक़ी हिन वक़्तु हुनजे वालिद साहिबु तक़रीबन 120 सालनि जी एज थींदसि या 25 सालनि जी। उहो बि काफ़ी जेको आहे न त ज़ईफ़ आहे। ऐं जॾहिं असां हुन सां हिकिड़ी कॉन्फ्रेंस कॉल कराई, जॾहिं असां हुनजी गुफ़्तगू हुन सां कराई त सिर्फ़ु हुनजे जेको अल्फाज़ हुनजे वालिद साहिब जा, हुनजा अल्फाज़ इहे हुआ त पंहिंजी न्याणी सां ॻाल्हाए पियो ऐं हुनखे सिर्फ़ु एतिरो चए पियो त मुंहिंजी शायदि अखियूं इन इंतज़ार में खुलियल आहिनि त मां हिकिड़ो दफ़ो पंहिंजी अखियुनि सां तव्हांखे ॾिसां। तव्हां बांग्लादेश अचियो ऐं जेको आहे त मूंखे पंहिंजो जेको आहे त मूंसां मिली वञो। पोइ असां कुझु असां दोस्तनि जी मदद सां, कुझु जेको आहे त असांजी जेका टीम मेंबर हुया उन्हनि जी मदद सां जेको आहे त असां हिनजी हिते पासपोर्ट वग़ैरह जो बंदोबस्तु करायो, हुते पासपोर्ट ठारायोसीं। उन खां अलावा जेको आहे त कुझु इदारनि खां मदद वरितीसीं। काफ़ी जेको आहे त हुनजो मसइलो हल थी चुको आहे अल्हम्दुलिल्लाह। टिकट वग़ैरह बि उनजी जो बि बंदोबस्तु थी वियो आहे माशाअल्लाह। हाणे उनजी जेका आहे त अल्लाह तव्हांखे नेकी ॾे तक़रीबन 29 तारीख़ फ्लाइट आहे हिन महीने जी, जनवरी जी। सही। बाक़ी मां तव्हांखे पासपोर्ट उनजो जेको आहे त वीज़ा जो मोकिलियो आहे। बिल्कुलु मां ॾिठमि। थोरो उन जे थोरो जेको आहे त लाइन ख़र्चो आहे वग़ैरह वग़ैरह ऐं काफ़ी इंतिहा ग़रीब आहिनि त कुझु उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे लेगिज वग़ैरह खपंदो, कुझु उनखे पंहिंजे लाइ लटो कपिड़ो खपंदो। थिए थो साईं, उतां खां मिसाल रूट में वञनि था, किराया भाड़ा लॻनि था, हितां कराची एयरपोर्ट ताईं वञनि, उहे ख़र्च आहिनि। सम्झा थो जेके ॻोठ में रहनि था उन्हनि वटि वेले जी वसियत न हूंदी, उहे किथे उते वञी पुॼंदा। जी जी असल ॻाल्हि आहे त ॾिसो छा था सम्झो 20-30 हज़ार में कमु थींदसि न ग़रीब जो त उते वञी पुॼंदी वारसनि ते। जी 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 अल्हम्दुलिल्लाह थी वेंदसि। बसि जे तव्हां उनजी एतिरी हेल्प कई त अल्लाह साईं जेके उनजी हेल्प कंदा उन्हनि खे बि अल्लाह साईं उनजो अजर ॾींदो ऐं जेको आहे त अल्लाह साईं तव्हांखे ॾींदो। ॾिसो त हिकु पंहिंजनि खां जेको विछड़ियल हूंदो आहे न उनखे मिलणु हिकु हज जो सवाबु आहे। साईं वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे साईं। अंदाज़ो लॻायो हिकु पीउ 120-125 साल उमिरि, औरत जी उमिरि 80 साल, उन्हनि खे केतिरो ओसीड़ो हूंदो, केतिरो इंतज़ारु हूंदो हिक ॿिए सां मिलण जो। ऐं जेके तव्हां ॻाल्हियूं था कयो, मुंहिंजा लिंग कांडा थी विया आहिनि त जॾहिं जॾहिं मां ख़ुशी गमीअ में मुलाक़ात थींदी त हिनखे रोईंदे ॾिसंदुमि। माना माण्हुनि जे चहिरनि ते ख़ुशी हूंदी हुयूं पर हिन जे चहिरे ते ख़ुशी न हूंदी हुई। इहो विछोड़े जो गम हिनखे सताए पियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ॾिसो न त सर असल ॻाल्हि इहा आहे त जॾहिं माण्हू पंहिंजनि सां पाण मिलंदा आहिनि त पाण खे ख़बर पए थो पंहिंजा भेण भाइर वग़ैरह हर को पंहिंजनि जी ख़ुशी में शामिल हूंदो आहे। बिल्कुलु जॾहिं हे ॾिसंदी त हिनखे इहो ई महसूसु थींदो अंदरां ई अंदरां त मुंहिंजो को बि कोन्हे कोई। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं वरी असल ॻाल्हि आहे त हिकिड़ो ॿियो सहारो हूंदो आहे, पंहिंजो घरारो हूंदो आहे। वरी घरारे जो बि इंतकाल थी वियो पोइ त बिल्कुलु लावारिस थी वई, निंढण की थी वई आहे।
निधण जी थी वई पोइ हाणे असांखे इहो ई अहसासु थियो त असां कुझु न कुझु हिन जे लाइ कयूं जेको मूंखां थी सघे उन कयो। ऐं वरी मां सोचियो त भाऊ सलीम लाइ जस लहो रब पाक तव्हांखे अजो ॾींदो यार। मुंहिंजे लाइफ जो पहिरियों प्रोग्राम आहे। अच्छा इहो जेकर प्रोग्राम खणो त छा था सम्झो भाउसनि खे कोई एतिराज़ वग़ैरह त न हूंदो सुभाणे ईअं त उहो हुते रही पए वरी हेॾे असांजे गीचीअ में ॻाल्हि चवनि त तव्हां मोकिलियो फलाणो कयो। न न भाऊ ॾिसो त पूरो डॉक्यूमेंट्स जेके ठहिया आहिनि उन्हनि जे जेके उते उन जा वारिस आहिनि उनजो प्लेटफार्म ते उनजो पीउ त कुरारो आहे बिल्कुलु उहो त न ॻाल्हाए न ॿोलाए हिकु जॻह ते ई वेठो हूंदो आहे छो त उनजी एतिरी वॾी एज थी चुको आहे। ऐं उनजो प्लेटफार्म ते उनजी हिकु भेण आहे उते बांग्लादेश में 2 भेणूं अथसि ऐं हिकु भाइर अथसि। जीअं भाइर पंहिंजी वारसी ॼाण आई आहे ऐं उन पंहिंजे इन्विटेशन हिकु दावतनामो थींदो आहे जेको उन्हनि उतां दावतनामो मोकिलियो अथसि उन में उन्हनि क्लियर लिखियो आहे त असांजी भेण आहे जेका हिनखे पाकिस्तानी नेशनैलिटी आहे ऐं पाकिस्तानी हिनखे शहरियत आहे इहा सिर्फ़ु बांग्लादेश ईंदी ऐं असां सां मिली करे कुझु ॾींहं ते स्टे कंदी इन खां बाद में असांजी ज़िम्मेदारी असां वरी हिनखे वापसि मोकिले छॾींदासीं। मां इहा शइ ॾिठमि हिन ते 90 डेज़ जो मुंहिंजे ख़्याल में टाइम पीरियड आहे वीज़ा ते। जी 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 90 ॾींहंनि जो अथसि न 90 ॾींहंनि जो ई सही आहे। त हाणे तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त किराया भाड़ा वग़ैरह इहो जेको कुझु लाइन ख़र्च थिए थो या कुझु पंहिंजे लाइ कपिड़ा या मुंहिंजो जे लाइ वठिणा अथसि उन लाइ हुनखे खपनि 20 खां 30 हज़ार रुपया जंहिंमें हुनजो मसइलो हल थी ईंदो। जी जी ठीकु आहे बहितर आहे जी जेके इन में कंदा हेल्प अलाह सां उन्हनि खे बि उन्हनि जो अजर ॾींदो ऐं जेको आहे हिकु नेकी जो कमु आहे हिकु विछड़ियल खे मिलाइण वॾी हिकिड़ी सवाब जी ॻाल्हि आहे। न तमामु यार मुंहिंजी त दिलि ख़ुशि थी आहे। तव्हां पंहिंजो तारुफ़ बि न करायो कराईंदव तारुफ़? भाऊ मां पाण जलबाणी आहियां। नालो? मुंहिंजो नालो मोहम्मद हबीब आहे। जी जी छा कंदा आहियो? भाऊ मां हिन वक़्तु कराची में रहंदो आहियां कराची में कंपनी में जॉब कंदो आहियां। माना पोरियो कंदा आहियो तव्हां बि? जी जी यार पोइ एतिरी जाखोड़ एतिरी स्ट्रगल एतिरो स्टडी छा था सम्झो इहो केस ॼण को हिकिड़ो हूंदो या अञा खोड़ सारा अहिड़ा केस हूंदा? न न भाऊ अहिड़ा केस इलाही आहिनि मां तक़रीबन मूंखे इहो जेको आहे त 3 केस आहे जेको मां हल कयो आहे। अच्छा मूंखे अॻ में तव्हां मोकिलिया आहिनि? जी जी पोइ छा हुननि मोकिलिया न आहिनि उहे गॾु सां ई वेंदा उन्हनि जा बि सभु डॉक्यूमेंट्स वग़ैरह कंप्लीट थी चुका आहिनि पर असल ॻाल्हि आहे त उहे थोरा पंहिंजी वसियत वारा आहिनि उहे पंहिंजे हिसाब किताब वारा आहिनि पंहिंजो माना अमाउंट वग़ैरह पाण जमा कराइनि था। सही सही सही। अच्छा हिकिड़ी शइ भाउ बि ॿुधायो हे जेके होॾे वञनि था पोइ उन्हनि खे वारिस ऑन कनि नथा त हे असांजा आहिनि? ॾिसो त भाऊ सोशल मीडिया जो दौर आहे असल ॻाल्हि आहे त जॾहिं उहे एक्सेप्ट कनि था न त उन टाइम ते उन्हनि जा जेके रिकॉर्ड जमा थींदा आहिनि माना वीज़ा पोइ थी लॻे पोइ वीज़ा लॻे थी छो त ॾिसो त वीज़ा में तव्हांजे चओ त मां तव्हांखे उन्हनि जो दावतनामो बि मोकिलियां जेको उन्हनि दावतनामो मोकिलियो आहे उन में उन्हनि क्लियर लफ़्ज़नि में अल्फाज़नि में उन्हनि इहो बि ॿुधाया त असांजी सिस्टर आहे। न त हाली त इहो मां न कंदुमि पर मां कोशिशि कंदुमि त होॾे अमड़ जे ॻोठ अचां छो मां आयो न वॾो अरसो थियो आहे डोकरी मुंहिंजे वालिद साहिब जॾहिं म्यूनिसिपल कमेटीअ में हूंदो हुयो हुते त आयो हुउमि हुनखे बि ईअं सम्झो ज़िंदगी गुज़री वई आहे न आयो आहियां। कोशिशि इहा हूंदी त तव्हां असां गॾिजी करे उन्हनि ताईं इहे अगरि अमानतूं थी वञनि रब पाक दोस्तनि खे जेके असांजा सिंधवासी आहिनि इहो अमड़ जो ग़म अमड़ जो दुख तकलीफ़ ॾिसंदा हिनजी वसार सहायता कंदा इंशाल्लाह गॾिजी हली करे अमानतूं ॾींदासीं। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त अम्मी जी बि कंडीशन इहा आहे त उनखे शुगर बि आहे ब्लैक यरकान बि उनखे आहे पीलिया जंहिंखे चवंदा आहिनि ऐं अखियुनि खां बि नाबीना थी चुकी आहे। मुंहिंजी बि कोशिशि इहा ई आहे त जेतिरो जल्द थी सघे पंहिंजनि सां मिली अचे त बहितर आहे उन्हनि जी बि अखियूं थधियूं थींदियूं ऐं हिन जी पंहिंजी ज़िंदगी जो जेको सूर अथसि न जेको 80 साल पालियो अथई उहो ख़तमु थी वियो। इंशाल्लाह इंशाल्लाह तव्हां ॿाहिरनि खे न नाउमीद कयो आहे न ई कंदुसि मूंखे पंहिंजे रब ते भरोसो आहे मूंखे धरतीअ जे हलाली पुटनि ते भरोसो आहे हू वसार संदसि सहायता कंदा ऐं इंशाल्लाह इहो जेको विछोड़ो आहे असां ॾेखारींदासीं त कीअं उहो ख़ुशी वारो वीडियो बि ज़रूरु रिकॉर्ड कजो न अमड़ खे चइजो त जेके वञे न न असल ॻाल्हि आहे त असांजा लाइफ जेके कोई टीम मेंबर वेंदा आहिनि हिननि सां गॾु बि असांजी जेका टीम हिन ते कमु कंदी आहे न उन्हनि जा छोकिरा कुझु हुननि सां गॾिया वेंदा तक़रीबन 3 ख़ातून जेके आहिनि त मुंहिंजी टीम जी मेंबर में आहिनि ऐं उन खां अलावा ॿिया बि 3-4 केस आहिनि तक़रीबन 7 खां 8 केस थींदा उहे बांग्लादेश में जीअं लैंड थींदा उते उन्हनि जी रिकॉर्डिंग थींदी उन्हनि जे वारसनि सां मिलण जी बि रिकॉर्डिंग थींदी उहा रिकॉर्डिंग मां तव्हांखे ॾींदुमि भले तव्हां पंहिंजी न्यूज़ चैनल ते बि हलाइजो भले तव्हां जाके पोस्ट करणी आहे भले तव्हां करे इंशाल्लाह 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 भाऊ कोई पैगाम ॾियणु चाहींदव सिंधवासियुनि जे लाइ?
भाऊ मां सभिनी खे इहो ई पैगाम ॾियणु चाहींदुमि त अहिड़नि कमनि में बढ़ चढ़ के हिसो वठनि, छो त वॾो नेकी जो कमु आहे। ऐं ख़ासि तौर ते मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो आहे कीमती, ऐं उन खां अलावा जेको आहे त तव्हां असांखे एतिरो रिस्पॉन्स ऐं एतिरी इज़त ॾिनी आहे। न न असांजा ॿाहिरि आयो मुसलिमुल्लाह जलवाणी हर वक़्तु हर शख़्स लाइ तयारु हूंदो आहे। इनशाला वसार कोशिशि कंदुसि मुंहिंजा भाउ, पोइ तव्हां सां जल्द राब्तो कंदुसि। ऐं उन खां अलावा हीअ तव्हांजी छा रिकॉर्डिंग मां वायरल करे सघां थो? जी जी बिल्कुलु, भले तव्हां करे सघो था। ओके छो त मां पाण हिकु नेकी जो कमु कयां थो, ऐं शायदि मूंखे ख़ुशी थींदी तव्हां इहा वायरल कंदो त अहिड़ा 4 केस 5 मूंखे ॿिया बि मिली सघनि था। इंशाल्लाह गॾिजी करे कमु कंदासीं। अलाए केतिरा एतिरा माण्हू आहिनि जेके असांजी सिंध में ईअं ई लावारिस आहिनि, जिन खे ख़बर न आहे त किथां जा आहिनि किथां जा न आहिनि। इंशाल्लाह मुंहिंजा भाउ, रब चाहियो त अमड़ खे नाउमीद न कंदासीं। जेके ॿियूं बि अमड़ियूं हिते आहिनि कोशिशि कंदासीं त उन्हनि खे बि वारसनि सां मिलायूं, जेकॾहिं हू चाहिनि था। बाक़ी जेके पंहिंजे बचनि सां ख़ुशि आहिनि, छो त वरी गुज़री आहे, आज़ादीअ खां अॻु जा आयल आहिनि इहे, सम्झा थो त उन्हनि जा हाणे खानदान थी विया हूंदा। ऐं मूंखे त हैरत थी वठे तव्हां हिन केस में हथु विधो आहे, न त वारिस घणे भाङे हिन शइ जी इजाज़त ॾींदा ई न आहिनि। ॾिसो त असल ॻाल्हि आहे त उनजे वारसनि इन जे करे इजाज़त ॾिनी त उहो हाणे पेंशन बि थी चुकी आहे, ऐं उन खां अलावा हिन वक़्तु ताईं उनखे पंहिंजनि जी यादि आहे, पंहिंजनि जी यादि आहे, पंहिंजनि जी यादि में तड़पे थी पई। बसि उनजे वारसनि बि दिलि ते पथर रखी करे इहो ई इजाज़त ॾिनी त ठीकु आहे बाबा पंहिंजनि सां मिलंदी, भला आख़िरी विछोड़ो आहे, उअई बि पोइ उअई बि हाणे कुझु सालनि जे अंदरि, छो तुंहिंजी एज एतिरी थी चुकी आहे, बसि इहो आहे त पंहिंजनि सां मिलंदी वेंदियूं।